भिरिया रोड भरसा पुलिस इंस्पेक्टर ते हमले में शहीद थियल बिन पुलिस एहलकारन जे नुसरत रोज़ पुलिस हेडक्वार्टर में जनाज़ नमाज़ अदा कई वई आहे, जंहिंमें आईजी सिंध समेत बिन शिरकत कई आहे। वधीक अपडेट मालूम कई था महबूब कनोड़ो खां। महबूब, छा वधीक अपडेट आहे? जी बिल्कुल रात देर सां वाक़ियो पेश आयो। भिरिया रोड थाने जी हद में हथियार बंदन फायरिंग करे पुलिस पिकट ते ड्यूटी कंदड़ ब एहलकारन के शहीद कयो वियो हो, जिनमें गुलाम सिंह राजपर ऐं शहीद खान सोलंकी शामिल हुया। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त उन्हनि शहीद एहलकारन जी जनाज़े जी निमाज़ जेका आहे पुलिस हेडक्वार्टर में थी आहे, जंहिंमें आईजी सिंध गुलाम नबी मेमण, डीआईजी शहीद बेनज़ीर आबाद, फैसल बशीर मेमण, एसएसपी नौशर अफरोज रोहल खान खुसो, सेशन जज नौशर अफरोज अमीर अली मयसर, डिस्ट्रिक्ट काउंसिल नौशर अफरोज जे चेयरमैन सोहेल अख्तर अब्बासी समेत पुलिस एहलकारनि ऐं शहीदनि जे वारसनि पारां जेका आहे वॾे अंग में शिरकत कई वई। मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त आईजी सिंध जेको आहे मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त हीउ जेको वाक़ियो पेश आहे उन ते जेको आहे अफ़सोस इज़हार कयां थो, ऐं उनखां अलावा उनजो चवणु आहे त शहीद पुलिस एहलकार जेके आहिनि उन्हनि जे वारसनि खे जेको आहे पैकेज जेको आहे 3.25 करोड़ रुपया जेको पैकेज रखियल आहे सिंध हुकूमत पारां उहो मिलंदो। ॿ नौकिरियूं उन्हनि खे ॾिनियूं वेंदियूं। उन्हनि जो चवणो त असां हिन जेको आहे ॾुखाई जी घड़ीअ में शहीद एहलकारनि जे वारसनि सां गॾु आहियूं ऐं जेके ॾोहारी आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ इबरतनाक सज़ा उन्हनि खे ॾियारींदासीं। जी महबूब, जी महिरबानी।